खाओ पर कंदा रहो, बंद न करो। सही है। हाणे बाबा बैत पढ़ियो, उनमें इहो लिखियल हो जी अॼु खां मां इहो वचन थो खणा भई मां कॾहिं बि सभिनी जी भलाई कंदुमि, मां कंहिंजे लाइ बुरो न सोचंदुसि। कॾहिं घणे साले जा हुया, 5 या 6 साले जा, तॾहिं जो दिमाग़ माना उन्हनि जो हले थो ईअं। हाणे वरी ॿिए ॾींहुं वरी मास्टर चई भई हाणे वरी बैत पढ़ी ॿुधाए, वरी ॿुधनि था भई ॿार न मिले। बनी मन में गुरु नानक साहिब खे अरदास करनि था भई मां अगरि इहो बैत सही पढ़ियो त मां वरी अची करे हिकु आने जो प्रसाद चाढ़ींदुसि, कड़म प्रसाद। वरी चवनि था भई इहो जेको बि बैत पढ़ंदुमि इहो मुंहिंजे लाइ छा हूंदो, वचन साहिब हूंदो। जीअं किताब खोलियो हुन में छा लिखियलु हो, जेको मिठड़ा बोल थो बोले दर दया जा सो थो बोले। जेको बि मिठो ॻाल्हाईंदो आहे, ॾिसो पाण सां ॿ माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, तिखो हिकु मिठो। पाण वरी वरी कंहिंसां वञी ॻाल्हाईंदासीं, मिठे वारे सां। जेको थोरो बि तिखो ॻाल्हाईंदो आहे लॻंदो आहे परे वरी हुननि खां भई मथां कुझु चई लॻे। त बाबा खे इहो वचन मिलियो, जेको मिठड़ा बोल थो बोले दर दया जा सो थो बोले। जेके मिठो ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जे लाइ भॻवान जा दया जा दर हमेशह खुलियल आहिनि। त बाबा सॼी ज़िंदगी इहे 2 जेके वचन हुआ इहे पालिया। बनी मन में सोचनि था भई मूंखे मास्टर मार वञी ऐं मूंखे छा कयो, हुनजे बदिरां मूंखे अञा मार वञी। मां जॾहिं शिकायत कई त चवनि था मां इहो 3 वचन बि खणां थो भई अॼु खां वठी मां कंहिंसां बि शिकायत न कंदसि। लाइफ में पाण जेतिरी शिकायत वधीक कंदा आहियूं ओतिरो वधीक असांजी लाइफ डिफिकल्ट थींदी आहे, कठिनाइयूं ओतिरियूं वधंदियूं आहिनि। त बाबा पूरी ज़िंदगी ये जो रूल आहे, ये जो 3 वचन हुया ये फॉलो कया। 72 सालनि जा हुआ, 73 सालनि जा जॾहिं उन्हनि चोलो छॾियो। उनमें 20-21 साल उन्हनि जा पढ़ाई में विया, पर 50 साल बाबा पंहिंजी लाइफ जा माण्हुनि जी सेवा में ॾेई छॾिया। उन्हनि शादी न कई, ॿार न हुयनि, पंहिंजो सॼो जीवन 50 साल उन्हनि माण्हुनि जी सेवा कई। वेंदा हुआ कंहिं बि शहर में, पहिरियों त हुन शहर जे मंदिर में वेंदा हुआ। हुन मंदिर में वञी पाण वञी करे साफ़ सफ़ाई करणु शुरू करे छॾींदा। अॻे मायूं न हूंदियूं हुयूं, सैलरी वारा माण्हू न हूंदा हुआ। बाबा वञी करे सॼो मंदिर पाण वञी करे साफ़ करे ईंदा हुआ। जेके टॉयलेट्स हूंदा हुआ, बाथरूम्स हूंदा हुआ मंदिर जा, उहे बि साफ़ करे ईंदा हुआ। वरी वेंदा हुआ वृद्ध आश्रम में, उते ॿुढनि ॿुढियुनि जी सेवा करे ईंदा हुआ। पंहिंजे हथ सां उन्हनि खे लस्सी ताक उहो ठाहे ॾींदा, उन्हनि खे पंखो वेही ॾींदा। अॻे इहे फैन्स बि न हूंदा, इलेक्ट्रिक फैन्स, त इहे हथ सां वेही करे उन्हनि खे पंखो ॾींदा हुआ। उन्हनि जा पेर दॿाईंदा हुआ। अॻे इहे पेन किलर्स बि न हूंदियूं हुयूं ऐं इहे मूव वग़ैरह बि न हूंदियूं हुयूं, त बाबा उन्हनि जा पेर वेही दॿाईंदा हुआ भई उन्हनि जो सूरु घटि थिए। उन्हनि खे सनानु पाणी कराईंदा हुआ। कंहिं ॿुढे ॿुढी अगरि हंध ते सभु कुझु कयो आहे त उहो बि पाण वेही साफ़ कंदा हुआ, हुननि जा कपिड़ा बि पाण वेही साफ़ कंदा हुआ। इहे चवंदो बाबा तव्हां छो पंहिंजा हथ ख़राबु कयो था? चईसि असांजी माता जो असांजो सभु कुझु कंदी हुई, असांजा हंध बिस्तरा साफ़ कंदी हुई। पोइ माता खे कॾहिं किराए ॾींदी हुई छा? न, असांखे छो किराए ॾिजे? असां बि छा करूं, इन्हनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु पालूं। जेके बि ॿुढा ॿुढियूं आहिनि इन्हनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु पालूं। वरी वेंदा हुआ गांयुनि जे तबेले में, उते ॾिसो कीअं सेवा कंदा हुआ। सॼो गांव साफ़ कंदा हुआ ऐं झूनो गांव कढी करे नओं गांव विछाईंदा हुआ, साफ़ सफ़ाई करे करे। नींद में क्या सुन इधर इहे लॻंदो कि गांव में कंडो न हुजे। कॾहिं कॾहिं हूंदो आहे न गांव में कंडो हूंदो आहे, त जॾहिं सॼो रूम साफ़ थी वेंदो, सॼो तबेलो साफ़ थी वेंदो, उते गांव विझी छॾींदा हुआ। पोइ पाण उते लेथरियूं पाए करे ॾिसंदा हुआ भई मथां कोई कंडो त कान्हे। अने हूंदो त पहिरियों उहो कंहिंखे लॻंदो, बाबा खे लॻंदो। वरी मंदिर में कॾहिं प्रसाद घुरी करे न खाईंदा हुआ, पाण अची माण्हू ॾियनि त प्रसाद खाईंदा, पाण अची माण्हू पाणी ॾियनि त पाणी पीअंदा, न त घुरंदा कंहिंखां बि न हुया। ॾिसंदा हुआ भई मटियूं ख़ाली पयूं आहिनि, त अॻे
माण्हू बोरिंग था भरी ईंदा हुआ मटका, घर में नल न हूंदा हुआ त बाबा उहे मटका खणी वेंदा हुआ ऐं वञी करे बोरिंग था भरे ईंदा हुआ। ऐं ईअं न सिर्फ़ु पंहिंजा मटका भरे करे हली अचे, हुते लाइन लॻल हूंदी हुई माताउनि जी, पोइ बाबा सुबुह खां वेंदे शाम ताईं उहो हल हलाईंदा हुआ भई माण्हू जीअं भरे वञनि। त एतिरी बाबा माण्हुनि जी सेवा कई। जंहिं बि शहर में वेंदा हुआ सत्संग करणु, कहिड़े बि गली में सत्संग हुजे, किथे बि सत्संग हुजे, पहिरीं हिकु ॾींहुं अॻु पाण पहुची वेंदा हुआ हुते, वञी करे पाण पंहिंजे हथनि सां सॼियूं साफ़ सफ़ाइयूं कंदा हुआ, गिटियूं बॉलियूं पाईंदा हुआ। अॻे नालियूं हुयूं, नालियूं कहिड़ियूं कहिड़ियूं भई वहिकिरो न हूंदो हो नालियुनि जो, इहे कचिरो अटकियल हूंदो हो, उहे बि पंहिंजे हथनि सां साफ़ करे ॾींदा हुआ भई इहे गंदगी अॻियां वञे। ऐं ॿिए ॾींहं ते साफ़ सफ़ाई कराए हुते सत्संग कंदा हुआ। त एतिरी बाबा सेवा कई। उनखां पोइ जॾहिं पाकिस्तान मां हिते लॾे आया इंडिया में, जलगांव साहिब में अची करे पंहिंजो धाम खोलियो। उते बि ॾिसो घणा अॼु बि हुते 80 ॿुढा ॿुढियूं आहिनि, उन्हनि जी सेवा थींदी आहे। हाणे बाबा खे गुज़ारे करे बि 50 साल थी विया आहिनि, त 50 साल उहो सेवा चाहे चालू आहे। माण्हू हुते ॾेई वेंदा आहिनि, अणखुट भंडारो आहे, 24 कलाक हुते भंडारो हलंदो आहे। ऐं सभु जेके हुते जा रहंदड़ आहिनि ईंदा आहिनि बुधन बुधन ॾींहुं सुबुह जो अची पाण सेवा कंदा आहिनि, उन्हनि खे सनानु कराईंदा आहिनि, उन्हनि जा रूम साफ़ कंदा आहिनि। हिते पघार ते केर बि कान्हे, सभई पंहिंजे दिलि सां अची करे हुते सेवा कंदा आहिनि। हर हिकु शहर मां बि माण्हू ईंदा आहिनि, उते 9 ॾींहं अची रहंदा आहिनि, नवरात्र। त जेका मन में मनोकामना हूंदी त उहा बाबा हुते उन्हनि जी पूरी कंदा आहिनि। जेको दुख दर्द हुजे उहो बि लही वञे। त बाबा 24 कलाक सेवा ऐं सिमरन कंदा हुआ। सॼो ॾींहुं जेतिरो शरीर मां निकिरे ओतिरी सेवा कंदा हुआ। चवंदा आहिनि न भॼन में, रांझन चवे इहा आश आ मुंहिंजी, दे हिमत कयां सेवा तुंहिंजी, छो त नाहे भरोसो शरीर। अॼु जेतिरो शरीर मां निकिरे ओतिरो करणु खपे, छो त सुभाणे शरीर ते भरोसो न आहे। त जेतिरो थी सघे नाम सिमरन, जेतिरो थी सघे सेवा करणु खपे। ऐं बाबा इहो ई सेखारियो भई सेवा ऐं सिमरन ई इहे 2 सचा रस्ता आहिनि, गुरूअ खे पाइण जा ऐं परमेश्वर खे पाइण जा। पाण बि पहिरीं नौकरी कंदा हुआ, जीअं मुंहिंजो स्कूल पूरो थियो, टीचर थी विया। त हिकु ॾींहुं विया संत कंवरराम साहिब जे सत्संग में, जीअं अॼु सभई हिते आया आहिनि बाबा दासराम जे सत्संग में। त पाण हुते विया, भगत साहिब जी भगत चालू हुई। ऐं अॻे छा थींदो हो, राति जो 10-11 बजे चालू कंदा हुआ भगत, ऐं सुबुह जो 6 बजे ताईं हलंदी हुई। 8-8 कलाक उहे भगती कंदा हुआ, कॾहिं कॾहिं त 24 कलाक कंदा हुआ, 12-12 कलाक कंदा हुआ। त बाबा जॾहिं हुते विया त एतिरो खोइजी विया हुन में, जो हुननि खे सुबुह जो 6 बजे स्कूल वञिणो हो, 7 बजे पढ़ाइण जे लाइ। उहो ॻाल्हि विसरी वियसि भई मूंखे स्कूल वञिणो आहे। मंझंदि जो विया स्कूल में, उते चयऊं मास्टर खे, प्रिंसिपल खे भई मां मूंखां भुल थी वई, मां उते भगत में वेही रहियुसि, संत कंवरराम साहिब जी भगत हुई, ऐं मूंखे विसरी वियो भई मां स्कूल अचां। ऐं अॼु त ॾाढो इम्पोर्टेंट ॾींहुं हुयो, अॼु इंस्पेक्शन हुई, अॼु इंस्पेक्टर्स अचणा हुया। त ॾिसो प्रिंसिपल छा था चवनि, चवनि था हरदास तूं छा थो ॻाल्हि करी, तूं त आयो आहीं हिते स्कूल में, ऐं तूं त ॾिस पढ़ाए बि वियो आहीं ॿारनि खे, ऐं जेको इंस्पेक्टर आयो उहो तोखे रिमार्क्स बि ॾेई वियो आहे भई तूं तमामु सुठो पढ़ाईंदो आहीं। उन वक़्तु छा कयो, पंहिंजी नौकरी छॾे ॾिनो। भई मां किथे वेठो हुअसि, संतनि वटि वेठो हुअसि, पोइ मां हिते कीअं पहुची वियुसि स्कूल में। त माना केरु आयो हुयो हिते, उन्हनि संत गॾपाई कई। त चई मां छो एतिरो पंहिंजे गुरूअ खे तकलीफ़ ॾियां, मां हिते वेठो हुजां, मुंहिंजो गुरू अची स्कूल में पढ़ाए। त इन्हनि खे लॻी भई उहा ई सची कमाई आहे। पाण अगरि इन्हनि जे पुठियां भॼंदासीं, सत्संग सिमरन सेवा जे पुठियां, त पंहिंजो पाण ई उहो असांजा कारज रास करण वारा। त उते बाबा खे वैराग अची वियो, पंहिंजी नौकरी छॾे ॾिनऊं
ऐं चयो भई